अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ में मां आहियां जो मेज़बान नईम सुमरो। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अमेरिका ऐं ईरान विच में पैदा थियल जेका छिकताण आहे उहा ओचितो भड़कियूं थी आहे जेका ख़तमु थियण जो नालो न पई वठे। अमेरिका तरफ़ां ईरान जे मुख़्तलिफ़ थाकनि ते हमला कया पिया वञनि। इहा सूरत हाल हरमज़ लंघ में ॿिनि जहाज़नि ते ईरान तरफ़ां मुबैना तौर ते हमला करण खां बाद पैदा थी, जेका ख़तमु न पई थिए ऐं उन खां पोइ अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरान सां जंगबंदी ख़तमु करण जो ऐलान कयो। हीअ जेका नई छिकताण पैदा थी आहे इहा किथे दंग कंदी, छाकाणि त जीअं ई इहे जेके हमला आहिनि थिया आहिनि शुरू ऐं ॿिन्ही मुल्कनि विच में छिकताण वधी आहे, जंगबंदी ख़तमु थियण जो ऐलान थियो आहे, त तेल जा अघु आलमी मार्केट में वधी विया आहिनि। ऐं इन खां सवाइ ॿी जेका ख़िते जी सूरत हाल आहे उहा बि इलाही जेका टेंशन में अची विया आहिनि, जेके छाकाणि त ईरान जेको रिटेलिएशन करे पियो उन जेको अमेरिकी जेके इंट्रस्ट आहिनि उहे JCC कंट्रीज़ में आहिनि। उन कुवैत उर्दन ते जेको पंहिंजा हमला कया आहिनि उन्हनि हमलनि जे जवाब में इहा सूरत हाल आख़िर छो पैदा थी, छाकाणि त हिकु महीननि जी कोशिशुनि खां पोइ ॿई धुरियूं हिकु मुआदे ते ऐं हिकु जेको आहे त MOU ते पहुतियूं, जेखां पोइ वर्किंग कमेटियूं ठहण ते इतफ़ाक़ थियो, ठही वियूं, अॻिते ॻाल्हियूं वधण इतफ़ाक़ थियो। आख़िर छा अहिड़ो कहिड़ा स्पॉइलर्स हुआ जेके उहे आया ऐं जेके पंहिंजी जेको आहे त कार्रवाई में कामयाबु थिया? छा ईरान जे अंदरि बि स्पॉइलर्स आहिनि जेके नथा चाहिनि? छाकाणि त इहा ॻाल्हि ईरान जे हवाले सां बि मशहूरु आहे त हुते ॿ मौक़िफ़ आहिनि। हिकिड़ो सख़्तगीर जेको मौक़िफ़ आहे उहो नथो चाहे ईरान सां जेको आहे त अमेरिका सां का मुआदो, पर जेको नेगोशिएटर वारो जेको तबिको आहे उहो डील बि चाहे थो ऐं जंग जो ख़ात्मो बि चाहे थो। हिन सॼी सूरत हाल ते पाण ॻाल्हाईंदासीं। असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे अॻूणा एम्बेसडर आहिनि जमील अहमद ख़ान साहब, पाण मुख़्तलिफ़ मुल्कनि में जेको आहे त पाकिस्तान जी नुमाइंदगी कई आहे, सफ़ारतकार रहिया आहिनि, जिन में UAE, लिबिया, माल्टा शामिल आहे। इन खां सवाइ जमील साहब UN में सिक्योरिटी एडवाइज़र रहिया आहिनि मुख़्तलिफ़ मुल्कनि लाइ, जंहिंमें तिमोर, यमन, ओमान ऐं सोमालिया शामिल आहे। इन खां सवाइ बि जेको आहे त जमील साहब जूं ॿियूं तमामु घणियूं ख़िदमतूं आहिनि सिविल, उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं, छाकाणि त जीअं मां पंहिंजे उन्हनि जे तारीफ़ में ॿुधायो त हू UAE में बि रहिया आहिनि, लिबिया में बि रहिया आहिनि, ओमान लाइ सिक्योरिटी एडवाइज़र बि रहिया आहिनि। त हीअ जेको ख़ितो आहे इन जे हवाले सां जेकॾहिं असां ॻाल्हाईंदासीं त उन्हनि खे तमामु घणी इन जे बारे में नॉलेज हूंदी। त सभ खां पहिरियां वेलकम कयूं था जमील साहब तव्हांखे प्रोग्राम में। महिरबानी। जमील साहब, कीअं था ॾिसो अचानक ओचितो जेको हे पाकिस्तान जी ट्रैकड़ी में ॻाल्हियूं थियूं, उन खां पोइ जेको आहे धुरियूं तमामु घणे जेको आहे त हिकु कॉन्फिडेंट हुयूं। अमेरिकन सदर JD वेंस जा बयान ॾिठासीं, ईरान जा बयान ॾिठासीं, पर ओचितो छा अहिड़ो थियो जो जेका इन्हनि जे सुप्रीम लीडर शहीद जंहिंजी जेका आख़िरी रस्मूं उन्हनि दौरान इहा छिकताण पैदा थी? कहिड़ा स्पॉइलर आहिनि तव्हांजी नज़र में? छाकाणि त हिकिड़ो वॾो स्पॉइलर जेको असांखे नज़र अचे थो उहो ज़ाहिरी तौर ते त इसराइल वेठो आहे, जेको कॾहिं बि न चाहींदो त अमेरिका ईरान सां को मुआदो करे। न, इहा हक़ीक़त आहे त इज़राइल जी त इहा ख़्वाहिश आहे, इहा हुनजी वंश आहे त कंहिं सूरत में बि इन सॼे ख़िते में अफ़रा तफ़री रहे। ऐं इज़राइल जो उहो ख़्वाबु जेको उन्हनि ॾिठो 1897 में, उन ज़माने में उन्हनि सोचियो त हिकिड़ो वतन बि ठहंदो, ग्रेटर इज़राइल जो बि कॉन्सेप्ट उतां ई थियो। दुनिया में उन्हनि जो कीअं पंहिंजो असर सुख वधाईंदा उहो बि उतां थियो। मीडिया खे कीअं कंट्रोल कंदा, फाइनेंस खे कीअं कंट्रोल कंदा, दुनिया में काफ़ी शयूं कीअं कंट्रोल कंदा, अमेरिका में कांग्रेस खे कीअं कंट्रोल कंदा, पेंटागन खे, ताकी ॿियनि इदारनि खे इहे सभु फ़ैसिला थिया। उन्हनि खे उन्हनि इज़राइली लॉबी यानी कि जेके उन्हनि जी आहे यहूदियुनि जी लॉबी, इज़राइली सियासी जेका आहे, बाक़ी सभु यहूदी अहिड़ा न आहिनि, पर सियासी लॉबी जेका आहे उन्हनि जो इहो हुयो। ऐं उन मुताबिक़ नेतन्याहू बि हले थो पियो, उन मुताबिक़ ॿिया बि जेके सरबराह हुया उहे हलंदा आया आहिनि। त उन लिहाज़ सां उहे स्पॉइलर त आहे, इन में कोई शक न आहे। पर उन स्पॉइलर खे इन भेरे थोरी सट लॻी आहे, ऐं उहा लॻी आहे अमेरिका में। उहो कीअं? नेतन्याहू पाण थो चवे, वीडियो ते आहे उनजी फुटेज, जंहिंमें उहो चवे थो पियो त हीअ जेके मुंहिंजे ख़िलाफ़ ऐं असांजे इज़राइल जे ख़िलाफ़ सोशल मीडिया ते प्रोपेगेंडा हले थी पई, ऐं उन प्रोपेगेंडा जे करे जेके अमेरिका जा यूथ उहे असांजे ख़िलाफ़ थी पिया आहिनि। हाणे उहे ख़िलाफ़ त थी पिया आहिनि,
यूथ हिन में कोई शक न आहे। जंग जे ख़िलाफ़ उहे आहिनि। डोनाल्ड ट्रम्प खां ऐं रिपब्लिकन खां इहो पुछनि था पिया त व्हाट इज इट अमेरिका फर्स्ट और इज इट इज़राइल फर्स्ट। माना चवनि था पिया टैक्स पेयर असां आहियूं, पैसा असां भरूं था पिया, महांगाई असां था सटियूं था पिया, ऐं तव्हां जेको आहे इज़राइल जे पुठियां पिया आहियो, इज़राइल जी मदद में लॻा पिया आहियो, इज़राइल खे हथियार औज़ार में अरबनि रुपयनि जो तव्हां ॾियो था पिया, कैश में अरबा रुपया तव्हां ॾियो था पिया। इज़राइल जे चवण ते तव्हां जंग में वञी ईरान ते चढ़ाई करे छॾी आहे। त ही सभु चयूं ऐं हू छो था चवनि, हाणे इहा ॻाल्हि बिल्कुलु साम्हूं अची वई आहे, पधरी थी वई आहे। त नेतन्याहू 13 फरवरी ते वियो व्हाइट हाउस में, ऐं व्हाइट हाउस में उन सॼो हिकिड़ो वार प्लान पेश कयो डोनाल्ड ट्रम्प ऐं उनजी टीम जे साम्हूं। ऐं उन खां पहिरियां इज़राइली लॉबी जेका उते आहे उन्हनि ग्राउंड वर्क काफ़ी करे रखियो हो, ऐं उन मुताबिक़ डोनाल्ड ट्रम्प राज़ी थी पियो त ठीकु आहे, बिल्कुलु चढ़ाई कयूं था पिया। 28 फरवरी ते चढ़ाई करे छॾी ॿिन्हिनि धुरनि उते इन जे करे। पर उन्हनि जो ख़्यालु इहो हो त ईरान जेको आहे उन्हनि 5-6 हफ़्ते खण जी मार आहे, उन खां बाद असांजो मक़सदु हल थी पवंदो। त एतिरी असां उन्हनि ख़बर न हुई त उहे वञी फासी पवंदा उन में। ऐं हीउ मामिलो जेको आहे बिल्कुलु इहो अहिड़ो को पेचीदो मामिलो थी पवंदो त उतां निकिरंदो। हाणे चऊं था पिया त MOU साइन थियो, हिकिड़ी ठापुर अची वई, पाकिस्तान जो उन में काफ़ी बहितर किरदारु हो, बहितरीनु किरदारु हो, दुनिया उनखे सारायो, अमन जो साह ऐं सुख जो साह वरितो दुनिया में महांगाई शुरू थी पई, दुनिया में इन्फ्लेशन शुरू थी पई हरमुस जे करे, दुनिया में फर्टिलाइज़र जी भाण जी घटि थी पई, सल्फर, सिल्वर, पोटेशियम, ॿिया जेके शयूं जेकी दुनिया जी ज़रूरत आहे चिप ठाहिण में, मेडिसिन ठाहिण में, खुराक पैदा करण में, त हू सभु जेके खुटणु शुरू थी पियो फ्यूल जे करे, पेट्रोल ऐं डीज़ल जे करे दुनिया में महांगाई वधी पई। त हू तकलीफ़ में अची वई न सॼी दुनिया हिन में। त उहो प्रेशर बि डोनाल्ड ट्रम्प ते बि पियो, अमेरिकन जो जेको उन तकलीफ़ में आया उनजो बि प्रेशर रिपब्लिकन ते पियो। त उन प्रेशर जे करे इज़राइली लॉबी खे बि प्रेशर आयो, जंहिंजे करे हाणे जेके सर्वे था अचनि अमेरिका मां उहे 2023 ऐं हाणे खे भेटायूं था पिया त इज़राइल जी जेका सपोर्ट आहे उहा काफ़ी किरी आहे, 63 खां 23 थी वई। हिकिड़ी सर्वे जेका न्यूयॉर्क में थी आहे, त उन जो मक़सदु इहो आहे त पहिरें इहो इज़राइल ते जी इज़राइली लॉबी ते बि प्रेशर पियो आहे। इन सभिनी जो छा थियो, रिज़ल्ट छा थियो, MOU करणो पियो। MOU इन करे बि करणो पियो त डोनाल्ड ट्रम्प इहो न करे हा या इहा जंग जारी रहंदी, डोनाल्ड ट्रम्प इलेक्शन हाराए वेंदो त डेमोक्रेट्स उन्हनि चई छॾियो आहे त असां 25th अमेंडमेंट खे लागू कंदासूं। 25th अमेंडमेंट जो मतिलबु इहो आहे त इम्पीचमेंट यानी सदर खे ज़ोरी लाए छॾंदा उते बेस्तो करे। इम्पीचमेंट जेॾी महिल थी वई कंहिं सदर जी, त उन खां बाद डेमोक्रेट चवनि था पिया त छो जे असां हूंदासीं इन में मेजॉरिटी असांजी हूंदी ॿिन्हिनि हाउसिस में, त उन मेजॉरिटी जे करे असां तोखे प्रोसिक्यूट बि इन भेरे कराईंदासूं, छो जे तुंहिंजे ख़िलाफ़ डोनाल्ड ट्रम्प खे चवनि था पिया त काफ़ी असां वटि मटीरियल मौजूदु आहे जेके कोर्टनि में आहे, इन भेरे असां वरी केसिस रजिस्टर कराईंदासूं। पाकिस्तान वारो हाल त जेको लहंदो उन केसिस ख़िलाफ़ उन थींदा, त उहो सिलसिलो इन दफ़े उनखे धमकी मिलियल आहे। त हू काफ़ी वॾे प्रेशर में आहे डोनाल्ड ट्रम्प। उनखे पहिरें जेको आहे कि जेतिरे स्ट्रेस में डोनाल्ड ट्रम्प आहे हिन वक़्तु, दुनिया जो को सरबराह बि एतिरे स्ट्रेस में न हूंदो। हाणे चऊं था पिया त वरी इहो शुरू थी पियो मामिलो। छो शुरू थियो? हक़ीक़त इहा आहे त पासदारान जेके आहिनि उहो पंहिंजी हिकिड़ी से रखंदा आहिनि, हिकिड़ी उन्हनि जी आवाज़ आहे, हिकिड़ो उन्हनि जो दबदबो आहे ईरान में, उहा पंहिंजी आहे। त ईरान में जेको सिस्टम आहे डिसीजन मेकिंग जो, हिकु रिलीजियस टीयर आहे उनजो, रिलीजियस उनजी पाड़ आहे, ॿी जेका आहे उनजी उहा पॉलिटिकल आहे, ऐं थर्ड जेका आहे पासदारान जी आहे जेका IRGC आहे। त IRGC काफ़ी ज़ाहिरा उन मज़बूत आहे। उन्हनि खे डिसेंट्रलाइज़ करे छॾी पावर ताक़त अली ख़ोमेनी मरहूम शहीद, त उन डिसेंट्रलाइज़ करे छॾियो। उन जे करे इहे 3 जहाज़ जेके सऊदी अरब, कतर ऐं सिंगापुर जो लंघनि पिया त उनखे ड्रोन हणी छॾियो, फायर करे छॾियो, ड्रोन उनखे डैमेज करे छॾियो। हाणे अमेरिका उन ते कावड़िजी वियो, उन चयो त हीअ ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। आर्टिकल जेको उनजी क्लास 5 14 पॉइंट जा जेके MOU आहे उनजी ख़िलाफ़ वर्ज़ी थी वई।
हाणे ख़िलाफ़ वर्जी अचां थो पॉइंट नंबर 5 ते जेको क्लास नंबर 5 आहे, त उन में कहिड़ो मुझकारो उन में कहिड़ो आहे, कहिड़ी कंफ्यूजन आहे उन में, उहो मां हाणे उन ते अचां थो पियो। पर उन खे बहानो ठाहे उन्हनि सवाल इहो पैदा थिए थो पियो त इंटरनेशनल कानून अञा बि मौजूदु त आहे, या ॿी ॻाल्हि आहे त इज़राइल या अमेरिका उन्हनि खे एतिरी गणती न आहे इंटरनेशनल कानून जी, पर मौजूदु त आहे न इंटरनेशनल कानून। उन्हनि जे तहत यूनाइटेड नेशंस लॉ ऑफ हाई सीज़, यूनाइटेड नेशंस लॉ ऑफ हाई सीज़, उहो उन मामले में दे शुड हैव टेकन एक्शन। उन जे करे एक्शन थिए हा ईरान ते। ही जेका थी उन जो कोई जहाज़ अमेरिका जो त न पियो लंघे जंहिं ते फायरिंग थी। अमेरिका जेको आहे उहो इन 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 इलाइक़े जो जेको आहे ॾाढो मुड़ुसु अची उन वरी ईरान ते चढ़ाई करे छॾी। त ही मामला जे इंटरनेशनल लिहाज़ सां बि ॾिठो वञे, कानून जे लिहाज़ सां त ग़लति आहे। ईरान जी ग़लती ठीकु आहे, ईरान जी ग़लती जे आहे चङो टके पैसे जी ग़लती आहे हुनजी, ऐं उहो मञनि था पिया, उहे चवनि था पिया त असांजे सिस्टम जो एरर आहे, माना इहो डिसेंट्रलाइज़ असांजी कमांड आहे त उन्हनि करे छॾियो। ईरानी लीडरशिप मञे थी हिन ॻाल्हि खे। पोइ तव्हां एतिरी वॾी चढ़ाई वॾी चढ़ाई एतिरी करे छॾी, वरी खिते खे जंग में तव्हां धिकियो था पिया, त हू मामिलो हाणे इहो मामिलो अॼु हौती वारनि जेको आहे उन्हनि अमेरिका सऊदी अरब ते हमलो करे छॾियो, त हीउ मामिलो थोरो जाम वधे थो पियो। पर दुनिया इन मामले में दे कैन नॉट रियली afford to continue with this closure of Strait of Hormuz. Exactly. And if the Strait of Hormuz continue being closed, त दुनिया सॼी जेका आहे डिप्रेशन में अची वेंदी। डिप्रेशन 1920 में आई हुई त माण्हू जेके आहिनि उहे बिल्कुलु बुख पिया मरनि, त दुनिया न चाहींदी त इन दौर में उहे बुख मरनि इन जे करे स्टेट ऑफ हॉर्मज़ जे करे। जीअं तव्हां इहा ॻाल्हि वरी हिकिड़ी कंप्रिहेंसिव नमूने असांखे सम्झाए विया, पर हिते जेकॾहिं असां ॾिसूं त अमेरिका या जेके दुनिया जा मुल्क आहिनि, अमेरिका या इसराइल, इहे पिया ॻाल्हि कनि त स्ट्रेट ऑफ हॉर्मज़ आलमी लंघ आहे, इन ते का टैक्स न हुजणु खपे ऐं इहो ईरान खे खोलणो पवंदो। ईरान खोलियो हिकु MOU ते सहीअ खां पोइ। हाणे वरी डोनाल्ड ट्रंप जा जेके इहे बयान था अचनि त आबना हॉर्मज़ में मां खोलाईंदुमि, पर उन ते जेका टैक्स लागू कंदुमि, सभिनी जेके बि हितां जहाज़ लंघंदा त उन्हनि खां टैक्स वसूल कंदो अमेरिका, ऐं उनजो कंट्रोल अमेरिका हासिलु कंदो। त मां तव्हां खां इहो पुछंदुमि त छा स्ट्रेट ऑफ हॉर्मज़ ते अमेरिका तरफ़ां कंट्रोल करणु मुमकिन आहे? जे मुमकिन आहे त छा उहो जेको आहे त उनजी जेका कॉस्ट आहे अमेरिका खे छा पवंदी? न, अमेरिका खे कॉस्ट पवंदी। थाउजेंड्स ऑफ अमेरिकन सोल्जर्स वुड गेट किल्ड। उन जी तरह छो थो चवां इहो मां, अमेरिका जी एपिटाइट इहा आहे, अमेरिका उनखे बर्दाश्त करे सघंदो, अमेरिकन कॉम उनखे बर्दाश्त करे सघंदी। अमेरिका में हिकिड़ो बि उनजो सोल्जर खे मरी थो वञे त उन में वावेलो थी थो वञे उते। त ही मां इहो छो थो चवां, छो जे ईरान 104 मील ते उन्हनि ट्रंचुस ठाहे, पंहिंजा खंदकूं ठाहे, टनल्स आहे, हिकड़ी साइड ते जबल आहे, विच में सी आहे, ॿी साइड ते ओमान वारी बॉर्डर लॻे थी पई उते, ऐं बाक़ी जेके गल्फ कंट्रीज़ आहिनि। त ईरान खे एतिरो त पाण खे उन मज़बूत करे वरितो आहे त फुल बम्बार्डमेंट बि कनि, B-2 बम्बर सां बि कनि, त उन्हनि जबलनि जे अंदरि जेके इन्हनि सुरंगूं ठाहियल आहिनि उन मां उहो फायरिंग जारी रखंदा। इन जे एतिरो हुजे हा, अमेरिका एतिरी वॾी कुवत आहे न, ॾिसो उनजी मिलिट्री जी जेका ताक़त आहे, $996 बिलियन ख़र्च कनि था पिया उहो पंहिंजी फौज ते, ऐं वीचारे जेको ईरान आहे उन $23 बिलियन जो टोटल उन ख़र्च करे था सघनि पंहिंजी फौज ते। त मुक़ाबिलो त कोन्हे न। जे एतिरी वॾी कुवत ऐं ताक़त हू एतिरे वॾी जंग में वई, जे उनजे वस में हुजे हा त हू कब्ज़ो करे वेही रहंदा। पोइ उन्हनि कहिड़ी ज़रूरत हुई त ईरान खे जेको आहे 14 पॉइंट ते हाणे ईरान सां ई मुआइदो कनि, न कंदा न। त इन जो मतिलबु इहो आहे त अमेरिका खे बि ख़बर आहे त इहे ईरान इन मामले में काफ़ी मज़बूतीअ सां संभाले वेठी आहे स्टेट ऑफ हॉर्मज़। ऐं स्टेट ऑफ हॉर्मज़ ही हिकिड़ी लेवरेज थी पई। ॾिसो काज़ ऑफ वार छा हुई? काज़ ऑफ वार हुई त
त ही जेके न्यूक्लियर एनरिचमेंट जो मामलो हो न हाणे उहो त पासे ते रहिजी वियो कॉन्सिक्वेंस ऑफ वार जेका आहे उहा स्टेट ऑफ हॉर्मोज़ उहा वरी वधीक तकलीफ़ थी पहुचाए सॼी दुनिया खे तकलीफ़ थी पहुचाए जंहिंजे करे ईरान कॾहिं न छॾंदो इहो लेवरेज ईरान खे ख़बर पइजी वई रहियो सुवाल ते अमेरिका 20% उहो चवे थो मूंखे प्रोटेक्शन भोंग थो वठे अलाए छा थो वठे प्रोटेक्शन मनी उनजो कहिड़ो वास्तो प्रोटेक्शन मनी जो उनजो टेरिटोरियल वाटर थोरी आहे ऐं प्रोटेक्शन मनी उन प्रोटेक्शन मनी एतिरी वरिती आहे पंहिंजो असलो विकिणियो आहे सॼी इनखे ख़लीजी कंट्रीज़ जेके आहिनि इहे असांजा अरब कंट्रीज़ ऐं उन्हनि खे इहो भाव ॾियारे त बाबा ईरान आहे तव्हां ते हमिलो करे छॾंदव असां खां तव्हां वठो हथियार औज़ार असांजे बेसिस खे इजाज़त ॾियो अरबां रुपया उन्हनि खां वरिता उन्हनि हाणे उहो 20% जेकी इहे टैक्स बि वठण था चाहिनि उन्हनि खां प्रोटेक्शन त ही जेका ॾाढाई आहे हिन में ॿियो को न आहे ऐं थी न सघंदो दिस वुड नॉट बी पॉसिबल जमील साहब तव्हां जेसीसी कंट्रीज़ जी ॻाल्हि कई तव्हां पाण उते रहिया बि आहियो यूएई में त तव्हां नथा सम्झो छाकाणि त यूएई जेको जेकॾहिं यूएई जो पंहिंजो हिकिड़ो किरदारु ॾिठो वञे हिन सॼी जंग में त इहे ख़बरूं बि आयूं त डायरेक्ट यूएई बि हमला कया ऐं हुन ओपेक मां बि निकिरी चुको आहे त जॾहिं इहे ईरान वार या न लॻी जेका 28 फेबरवरी खां वठी हिनमहिल ताईं उहे कॉन्फ्लिक्ट जारी आहे त हिन वार खां पोइ जेके जेसीसी कंट्रीज़ आहिनि उन्हनि जी जेका राय आहे उहा तब्दील थी आहे छाकाणि त असां ॾिठोसीं त जेके अमरीकी अॾा उन्हनि जी हिफ़ाज़त लाइ उन्हनि पे सम्झा उहे उन्हनि जे लाइ नुक़सानकार बणिजी विया छाकाणि त ईरान जेको रिटेलिएशन करे थो उहो उन्हनि ई जेको आहे अॾनि ते करे थो त तव्हां नथा सम्झो त जेका अरब मुल्क आहिनि उहे बि हाणे पंहिंजी पॉलिसी शिफ्ट कंदा या हिन खिते में असां जेको आहे तब्दीली नज़र अची सघे थी ऐं हिन जा ॿ सबब आहिनि पहिरियों सबब त इहो आहे त दुनिया जेका आहे उनजी हिकिड़ी ताक़त जो तवाज़ुन तब्दील थो थिए ग्लोबल नॉर्थ खां ग्लोबल साउथ ॾे इहो इकोनॉमिकली बि ऐं मिलिट्री पावर बि बाय 2030 चाइना जेका आहे उहा पैरेलल अची वेंदो अमेरिका जे त इहो खितो इहो वरी वधीक प्रॉस्पेरस थींदो वधीक डेवलप थींदो ईस्ट अच्छा पहिरीं ॻाल्हि त ही थी वई ॿी ॻाल्हि त अमेरिका ते हिननि आसरो कयो हो सॼी जेके GCC कंट्री वारा हुया उहे आसरो लुड़ी वियो उन्हनि जो छो जे काई प्रोटेक्शन न मिली वेतर जेको उन्हनि जा पैट्रियाट ऐं थॉड मिसाइल हुया उहे वरी इज़राइल खे प्रोटेक्ट करण लाइ हितां खणी विया हुए बाक़ी जेकी हुया उहे ईरानियन चुटे चुटे उन्हनि खे तबाह करे छॾियो टारगेट्स खे त उन्हनि खे उहो सबक़ु मिलियो आहे हाणे हिन सॼे इलाइक़े जो पैराडाइम सिक्योरिटी पैराडाइम चेंज थो थिए सिक्योरिटी कैलकुलस चेंज थो थिए हाणे इहो खितो उहो खितो न रहंदो जंहिंमें अमेरिकन बेसिस क़ाइमु रहण हिते अॻिते नेक्स्ट 10 years में इट वुड बी नेक्स्ट टू इम्पॉसिबल त अमेरिकन बेसिस हिते क़ाइमु रहनि छो जे जेके 24 अमेरिकन बेसिस आहिनि GCC कंट्रीज़ में उन में 17 बेसिस जेके आहिनि उनजी तबाही बर्बादी करे छॾी आहे इन्हनि सुपरसोनिक मिसाइलनि जेको ईरान जा आहिनि उन्हनि खे रिपेयर मेंटेनेंस में जीअं अमेरिका जा अख़बार था चवनि उहे रिपेयर मेंटेनेंस में घटि में घटि 2 साल लॻंदा ऐं उन्हनि खे अरब रुपया ख़र्च करणा पवंदा उन ते त पहिरीं ॻाल्हि त ही थी ॿी ॻाल्हि त जेको भरोसो हुयो GCC कंट्री जो उहा थी टी ॻाल्हि ते चाइना मज़बूत थींदो थो वञे हिन सॼे खिते में चौथी ॻाल्हि त इहे उन्हनि खे हाणे जेको सबक़ु मिलियो आहे त हू हाणे आसरो अमेरिका ते घटि चाइना ऐं रशिया ते वधीक करणु शुरू कंदा पर उन में तक़रीबन 8-10 साल लॻी वेंदा अञा आननि फाननि में अचानक न थींदो छो जो उन्हनि जा ट्रीटी आहिनि उन्हनि जा मुआइदा आहिनि मुआइदे खे रद्द करण लाइ हिकिड़ो तरीक़ो ॾिनल आहे जेनीवा जेके लॉ ऑफ ट्रीटीज़ आहिनि उन जे तहत इहे मुआइदा ख़तमु थींदा आहिनि त ही जेके आहिनि हिन खां जान छॾाइण में बि इन्हनि ख़लीजी जेके GCC कंट्रीज़ आहिनि इन्हनि खे को टाइम एतिरो टाइम 5 खां 10 साल लॻी वेंदो पर सॼी सिक्योरिटी कैलकुलस हिन इलाइक़े जी अॻिते वञी चेंज थींदी नज़र थी अचे जी अच्छा जमील साहब इहो मूंखे ॿुधायो त हाणे जीअं पाण इन सॼे मामले ते ॻाल्हाए वियासीं पर हीअ जेका करंट सिचुएशन हले थी छाकाणि त 28 फेबरवरी खां टिल डेट तव्हां असां ॾिसूं त अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जा जेके मुख़्तलिफ़ बयान आहिनि ट्रुथ सोशल ते या मीडिया सां जेका हुनजी जेका ॻाल्हि ॿोल आहे उन में बि हुन जा जेके बयान आहिनि उहे कॾहिं बि असांखे नथा नज़र अचनि कॾहिं उहो चए थो त माइदो अमेरिका ईरान वारा चाहिनि था तमामु
जेको आहे मजबूर आहिनि, हीअ जेका ॻाल्हि ॿोल थी आहे ईरान त हे इंगेज रखणु चाहे थो इन सॼी सूरत हाल खे। मार्केट बि असां थधा थींदे ॾिठासीं हुनजे बयाननि ते। पर सवाल हिते मुंहिंजो इहो आहे त हीअ सूरत हाल केसि ताईं हलंदी? छा इहा ठकाठोकी पई हलंदी ऐं ॻाल्हियूं बि हलंदियूं, या इहा ठकाठोकी मुकमल तौरु बंदि थींदी ऐं धुरियूं कंहिं ॻाल्हियुनि जे जेको आहे त लाइ वेहंदियूं ऐं को नतीजा खेसि ॻाल्हियूं थींदियूं? जी, उन खां अलावा हिन वटि रस्तो न आहे। इहा ठकाठुकी बि हलंदी ऐं इहो नेगोशिएशन बि हलंदा। ऐं उन जे करे त इन में इज़राइल खे बि, इज़राइली लॉबी त सफ़ा ख़तम त न थी आहे न अमेरिका में। इज़राइल बि पंहिंजी लॉबी जे थ्रू इहो कंदो रहंदो। ऐं अमेरिका छो जे पंहिंजे अवाम खे बि उन्हनि ॿुधाइणो आहे त असां 50,000 फ़ौज रखियूं वेठा आहियूं इन GCC कंट्री में। असां एतिरो हथियार औज़ार रखियूं वेठा आहियूं GCC कंट्री में। ऐं हिकिड़े मिडिल पावर कंट्री ईरान जहिड़े मुल्क खे असां जेको आहे उनखे न करे सघियासीं, जे खटे न सघियासीं हिन जंग में। त थोरी ठकाठुकी उहो बि रहंदी पंहिंजी फेस सेविंग लाइ। पर अल्टीमेटली पाकिस्तान जी मीडिएशन में नज़र थो अचे ते ईंदड़ कुझु ॾींहंनि में वरी इहा हिन जी महफ़िल जमंदी। आख़िर में जमील साहब, मां तव्हां खां इहो सुवालु पुछंदुमि त हे जेके सिफ़ारती कोशिशूं हलनि पियूं ऐं पाकिस्तान मेन मीडिएटर आहे हिन में सॼे जेको आहे सिनेरियो में, त तव्हांखे छा थो लॻे त हे जेका जेके हमला आहिनि इहे अमेरिका रोकींदो? वरी को अहिड़े क़िस्म जो बयानु ईंदो जीअं लास्ट टाइम हिकिड़ो सर्वल टाइम्स असां ॾिठो आहे त हुन इहा ॻाल्हि कई आहे त जेके दोस्त मुल्क आहिनि उन्हनि जे चवण ते मां हमला रोकिया, हाणे ॻाल्हियुनि खे था ॾियूं। त इहो तव्हांखे ईंदड़ केतिरनि ॾींहंनि में नज़र अचे थो त धुरियूं जो जेको ॻाल्हि जी रजिस्ट्रेशन आहे उहा केतिरनि ॾींहंनि जे अंदरि थी सघे थी? न, उहो त 60 ॾींहंनि क्लास टे नंबर क्लास आहे MOU जे। उन जे तहत 60 डेज़ 60 ॾींहंनि जो उन्हनि मुदो रखियो आहे, पर एक्सटेंडेबल फॉर अनदर 60 डेज़ एंड अनदर 60 डेज़। त हीउ ॾिसो JCPO जेको ओबामा कयो हुओ, जेको न्यूक्लियर डील, उन ज़माने में उनखे 2.5 साल लॻा। त इनखे मां नथो सम्झां त 60 ॾींहंनि में या 120 ॾींहंनि में इहो थी वेंदो। इहो सिलसिलो अञा किसो हलंदो। इहा ठप रहे इन खिते में, उहा ई हिकिड़ी वॾी ॻाल्हि रहंदी। छो जो इज़राइल जी कोशिशि इहा हूंदी त इहा ठकाठुकी बि रहे ऐं इहा ॻाल्हि अॻिते वधे त इज़राइल हिक ॿिए खे विढ़ाए हिते जेके इहे GCC कंट्रीज़ ऐं मुस्लमान मुल्क आहिनि, जे ही कमज़ोर थींदा त इज़राइल जो मसइलो हल थींदो। इज़राइल पंहिंजे तौर ते त 7 मुल्कनि ते हमलो करे चुको आहे न। ऐं इन्हनि जी ज़मीन फबाए वियो आहे। फ़लस्तीनियुनि जी 78% जेका लैंड आहे उहो कब्ज़े में करे वेठो आहे। बाक़ी फ़क़ति 22% रहिजी वियो आहे फ़लस्तीनियुनि वटि। उन ते बि अखियूं आहिनि इज़राइल जूं। त इज़राइल खे उहो स्पॉइलर जे तौर ते कमु कंदो रहंदो। पर फर्स्ट टाइम हीअ जेके तुर्की पाकिस्तान, हाणे असांजो फील्ड मार्शल तुर्की में आहे हिन वक़्तु, ऐं पोइ पाकिस्तान, इजिप्ट, सऊदी अरेबिया, इहे सभु मिली हिकिड़ो प्रेशर ग्रुप ठाहिनि था पिया इन खिते में। ऐं पाकिस्तान उन जी अॻुवाणी थो करे। उन जे तहत लॻे थो पियो त इहो फ्रेमवर्क जेको आहे 14 पॉइंट जो, उन ते वापसि अचिणो। थियो छा आहे, मां आख़िरी बस 4-5 सेकंड में ॿुधाए वञा कि 5 नंबर जेको क्लास हो न, हा, क्लास जेको 5 नंबर हो, उन में हिकिड़ी एम्बिग्युइटी हुई। उन जी तइदाद कहिड़ी एम्बिग्युइटी हुई? तव्हां पाण सही करे ॾिनो आहे, डोनाल्ड ट्रम्प साहब पाण सही करे ॾिनो आहे त ठीकु आहे, ईरान इन्हनि 30 डेज़ में 60 डेज़ में मैनेज कंदो ऐं 60 डेज़ में पंहिंजे ओमान सां मिली ऐं ॿिया जेकी GCC कंट्रीज़ सां मिली हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटिव निज़ाम ठाहींदो इनखे हलाइण लाइ हरमुज़ खे। त ईरान चवे थो पियो त तव्हां पाण त सही करे ॾिनो आहे। हाणे उन खां बाद उन में 12 नंबर ते ॾिनल आहे त हिकिड़ी मॉनिटरिंग मैकेनिज़म ठाहियो वेंदो इन MOU जे तहत। जंहिं में मॉनिटरिंग कबी त को ॻाल्हि जेका फिटी थिए थी पई त उनखे संभाले वठनि। त हीअ पाकिस्तान ज़ाहिर आहे उन करिणो, पर उहा अञा ताईं उहा ॻाल्हि अञा ताईं आई न। असां उनखे फ्रेमवर्क खे ठाहियो न आहे उन्हनि। ऐं पोइ पाकिस्तान ऐं क़तर मिली जेकी उन्हनि जॉइंट स्टेटमेंट ॾिनी स्विट्ज़रलैंड में, ब्रिजटॉक में,
जेको त उन्हनि टे पॉइंट्स जेके उन मां इम्पोर्टेंट हुया त असांखे हिकिड़ो अहिड़ो रेज़ोल्यूशन ग्रुप ठाहिणु खपे जेको अहिड़ी का ॻाल्हि हेठि मथे थिए थी पई ते वेही जल्दी उनखे रिज़ॉल्व करे ऐं हिकिड़ी डीकन्फ्लिक्शन सेल ठाहिणो त उन में अञा ॿ टे ॾींहं लॻंदा पर उन खां पहिरियां ई ठकाठी बि शुरू थी वई। हाणे मां सम्झां थो पियो त इहे पाकिस्तान ऐं ॿिया मुल्क जेके मिली इन मामले खे जल्दी कराईंदा त डीकन्फ्लिक्शन सेल बि ठहे। उन खां अलावा कम्युनिकेशन लाइन बिटवीन द टू ग्रुप्स टू कंट्रीज़ उहे जल्दी इस्टेब्लिश थियनि ऐं डिस्प्यूट रेज़ोल्यूशन ग्रुप जेको पाकिस्तान ऐं मीडिएटर जे तौर ते उन्हनि सजेस्ट कयो जेको मंज़ूर कयो वियो अमेरिका जी तरफ़ां बि ईरान जी तरफ़ां बि कतर जी तरफ़ां बि त उनखे इम्प्लीमेंट थी वियो त इहो मामिलो जेको आहे थोरो सवलो थी पवंदो न त अदरवाइज़ हिक ॿिए ते ईअं इल्ज़ाम हणंदा हिक ॿिए ते ठकाठुकी जारी रखंदा। जी वॾी महिरबानी जमील अहमद साहब। नाज़रीन जमील अहमद साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं उन्हनि जो इहो चवणु हो त हीअ जेका ठकाठुकी वारी जेका आहे किरत इहा हलंदी रहंदी पर एट दी एंड अमेरिका वटि या जेको आहे दुनिया जे या ख़ुदि ईरान वटि ई ॿियो को रस्तो ई न आहे ॻाल्हियुनि खां सवाइ ऐं जंगबंदी खां सवाइ के मुआदे खां सवाइ। इन जे करे जेकॾहिं असां ओबामा दौर में जेको मुआदो थियो ईरान ऐं अमेरिका विच में उनजी ॻाल्हि जे जमील साहब बि ॿुधाई त 2.5 साल लॻा हिननि खे कंहिं मुआदे ते पहुचण लाइ पर बदकिस्मती सां उहो डोनाल्ड ट्रंप उन मुआदे खे रद्द करे छॾियो जंहिंजे करे वरी हे जेको आहे वॾो एडवेंचर कयो जंहिंजे करे उनजी पंहिंजी जेका अवाम आहे पंहिंजो जेका हुकूमत आहे उहा ई इन खां जेको तमामु घणी नाराज़ थी चुकी आहे। उनजी जेका पॉपुलरिटी घटि थी चुकी आहे ऐं इन जो ख़बर असांखे तॾहिं पवंदी जॾहिं मिड टर्म इलेक्शन थींदा जेकॾहिं अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजी जेका अक्सरियत विञाए वेहे थो त हू मवाक़े खे मुंहुं ॾेई सघिजे थो इम्पीचमेंट उन थी सघे थी। बहरहाल असांजी त इहा ई जेका दुआ आहे ऐं उमेद था करियूं त जेके धुरियूं आहिनि जल्द खां जल्द ॻाल्हियुनि जी टेबल ते अचनि ऐं जेके मीडिएटर धुरियूं आहिनि जेके ट्रैकड़ धुरियूं आहिनि उन्हनि पाकिस्तान जो किरदारु अहम आहे मुख्य ट्रैकड़ पाकिस्तान आहे उहे सभु गॾिजी करे उन्हनि जूं कोशिशूं कामयाबु वञनि ऐं धुरियूं सीज़ फायर ते अचनि ऐं कंहिं मुआदे ते पहुचनि। अॼु प्रोग्राम लाइ एतिरो ई ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त अल्लाह वाहे।